असां ख़ैर असां लंडन खां अबू धाबी पहुची विया आहियूं ऐं हिते असांजो 7.5 कलाक ट्रांज़िट आहे ऐं हिन वक़्तु असीं अबू धाबी एयरपोर्ट खां निकिरी मरीना स्क्वायर पिया वञूं। हीअ साम्हूं UAE जी वॾे में वॾी शेख ज़ैद ग्रांड मॉस्क आहे। I'm excited to see my weird turtles. We're gonna have weird turtles actually. We're gonna have a bit. We're gonna have a weird turtle and it's small. ही 23rd फ्लोर तां ॿाहिरि जो व्यू। Three, 4, 5, 6, 7, 8, 9. छा आहे माला? ABC कार्स किथे आहिनि? कार आहे? कार काउंट त कयो। 1 2 3 हाणे असांजी हितां अबू धाबी खां रवानगी आहे। असांजी नेक्स्ट फ्लाइट आहे अबू धाबी टू कराची। ही असांजो जहाज़ उॾाम लाइ तयारु आहे ऐं इतिहाद एयरवेज़ जी फ्लाइट आहे अबू धाबी खां कराची। असां तयारु आहे, मुसाफ़िर वेहनि पिया ऐं पोइ हितां खां असीं रवाना थींदासीं कराची।
लैंडिंग करण जे लाइ जहाज़ डिसेंडिंग शुरू करे छॾिया। आस्ते आस्ते हेठि पियो अचे ऐं हीउ कराची शहर जो मंज़र। हीअ असां कराची एयरपोर्ट ते लैंड पिया कयूं। जहाज़ लैंडिंग करे पियो थो। हीअ असीं फिर असां एयरपोर्ट ते लैंड करे अदीब लैंडेड एट कराची। It is not broken. इन जा विंग्स ओपन थिया आहिनि अदीब। ॾिसो पाण लैंड करे वियो। I can see some more. ओपन थिया आहिनि उन जा विंग्स। हरीम ऐं अदीब माशाल्लाह पहुची विया आहिनि पाकिस्तान। हाणे लहनि पिया था एरोप्लेन मां। हरीम एंड अदीब आर इन पाकिस्तान नाउ। ही कराची एयरपोर्ट जो अराइवल लाउंज आहे। हाणे असीं हितां खां हेठि वञी बेल्ट तां सामान कलेक्ट करे ऐं ॿाहिरि निकिरंदासीं।